अस्सलाम वालेकुम। मुहब्बतन जो माग दोस्तों जेको ड्रामो मुहब्बतन जो माग अची रहियो आहे इन जी अॼु तफ़सील तव्हांखे ॾींदासीं। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदासीं, ख़ासि करे अब्बास गुल उडाणे जे जेको आहे लाइ, ऐं जेका बि हिन जी सॼी अपडेट हूंदी तव्हांजे कम जी हूंदी, ऐं इन जे करे तव्हांखे इहा ॻाल्हि वाज़े करे ॿुधायूं। अगर तव्हां इनखे पूरो ॾिसो नंढड़े वीडियो के तव्हांखे अपडेट सॼी सम्झ में अची वेंदी, ऐं थी सघे त शायद खुशो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो के शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईं था हलूं, काफ़ी अरसे खां पोइ जेको आहे अब्बास गुल उडाणे जो जेको आहे मुहब्बतन जो माग में हीरो तौरु मतलब उन खे ऐड कयो वियो आहे। तव्हांखे भी ख़बर आहे, हर दोस्त इहो ई मैसेज कंदा रहंदा हुया त अब्बास गुल उडाणो कंहिं न कंहिं ड्रामे में ज़रूर अचे। बहरहाल तव्हांखे त ख़बर आहे हू मुहब्बतन जो माग में मेन हीरो आहे, लेकिन काफ़ी अरसे ताईं हू आउट रहियो। ख़ासि करे हुन 2-3 फिल्मां कयूं हुयूं, अहिड़े हिसाब सां जेको आहे हू ड्रामनि में न आयो। जेसीं ताईं मुहब्बतन जो माग ड्रामो हुजे, या तव्हां ॾिठो दर्दनि जो दरिया, तेसीं ताईं अहिड़े अदाकार मतिलबु अब्बास गुल जहिड़ो अदाकार न हूंदो आहे त मज़ो ई न ईंदो आहे। अगरि ज़हर ज़िंदगी में या तकरार में इन जी एंट्री थिए हा त ड्रामे खे 4 चंड लॻी वञनि हा। बहरहाल हुननि हिन खे अलॻि ड्रामो ॾिनो जंहिंमें अज़ीज़ कंबराणी जी डायरेक्शन ऐं डायरेक्टर उहो आहे, लेकिन मुहब्बतन जो माग में ही मेन हीरो तौरु आंदो वियो। ऐं खुदार में बि हुयो इहो, लेकिन खुदार पेंट्री किस्त ते ब्रेक ॾेई उन खे बंदि करे छॾियो, छाजे करे हू ओतिरे बुलंदनि ताईं न वियो जेतिरे बुलंदनि ते हुननि तवक्का कई हुई। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।